नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के ठुलो मां खबर ईंदान ठुलो करे तो मिठो पानी मिठे पानी की स्कीम में थियल करप्शन ऐं पानी स्कीम मुकम्मल न थियण खिलाफ जदोजहद एक्शन कमेटी ठुलो पारां गुज़िरियल 18 महीननि खां प्रेस क्लब ठुलो अॻियां एहतजाज जारी। एहतजाज में शहरनि जी शिरकत चूंडियल नुमाइंदनि खिलाफ सख्त नारेबाज़ी। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुलो मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठुल प्रेस क्लब जे 2012 खां वठी ठुल शहर जे लाइ ॾिनल मिठे पाणी स्कीम अञा ताईं मुकमल न थी सघियो। गुज़िश्ता 16 महीननि खां जदोजहद कमेटी ठुल प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज में आहे। अचो त उनखां ॻाल्हि ॿोल पुछा कयूं वधीक उनजो छा चवणु आहे। ठुल में मिठे पाणी जी एहतजाज जेको आहे तो 17 महीननि खां हले थो पियो। 17 महीननि खां मिठो पाणी कोन मिलियो आहे। मिठे पाणी जी प्रोजेक्ट के 9 साल थी विया आहिनि। हितां जा नाल MPA डॉक्टर सोराब ख़ान सरकी ठुल जे अवाम खे पाणी न ॾेई सघियो आहे। पब्लिक हेल्थ जो CO पब्लिक हेल्थ जो इंजीनियर इन में सभु मुलविस आहिनि। उन्हनि जो मास्टर जेको आहे उन्हनि जो वॾो उहो असांजो ठुल जो MPA डॉक्टर सोराब आहे। असीं डॉक्टर सोराब खां मुतालबो कयूं था त ठुल जे लाइ जल्द खां जल्द मिठो पाणी बहाल कर ऐं मिठो पाणी ॾे। न त ईअं न थिए त हितां जा शहरी सियासी समाजी ॿाहिरि रोडनि ते चौराहनि ते तव्हांजा नाला लिखी करे ऐं तव्हांखे ठुल एंट्री करण खां मना करे छॾनि। महिरबानी। हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे सलाम पेश कयूं था जेके अगोर निंड में सुतल आहिनि, जेके जागण जो नालो ई नथा वठनि। 17 महीननि जी एहतजाज जे बावजूदि इन्हनि जे कन ते का जोइ बि नथी चुरे। ही इक़्तिदार जे कुर्सीअ में एॾा धुत ऐं मस्त थियल आहिनि ऐं इंशाअल्लाह ही अवामी इनकलाब ही अवामी उभार अहिड़ो थींदो जो इन्हनि जूं कुर्सियूं बि सलामत न हूंदियूं। पोइ इन्हनि खे अहसासु थींदो त असां छा कयो आहे। ईंदड़ इलेक्शन में बलदियाती इलेक्शन हुजे या आम इलेक्शन हुजे उन में अवां जो सख़्तु मुतालबो कंदा ऐं अवां जे आॾो बीह करे अछो चिटो पेश कंदा ऐं अवां जे कारनामनि जो सॼो जेको आहे दास्तान जॾहिं ठुल जे माण्हुनि खे ॿुधाईंदा। पोइ ईअं न थिए जो अवां खे वञण जे लाइ को माण्हू सलाम करण वारो बि न हुजे। इन जे करे बराए महिरबानी फिलफोर मिठे पाणी जी स्कीम मुकमल कराई ॾिनी वञे। इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त तव्हां जेको सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे तव्हांजो नारो आहे त रोटी कपिड़ा मकान। तव्हां त रोटी कपिड़ा मकान कोन था ॾियो, असांजा कपिड़ा ई लाहे आओ। असांखे बुखनि ते पाक करे छॾियो थो ऐं जेका आहे मिठे पाणी जी स्कीम आहे उन में तव्हां करप्शन जी हद करे छॾी आहे ऐं जेको आहे सो मिठे पाणी जी स्कीम में तव्हां मच्छी जा फार्म करे छॾिया आहिनि ऐं तव्हां को नोटिस वठण लाइ तयारु न आहियो। तव्हां करप्शन में ख़ुदि मुलविस आहियो। असां चूंडियल नुमाइंदनि खे ॿुधायूं था त असां 17 महीना एहतजाज कयो आहे ऐं 18 महीनो बीहण वारो आहे पर तव्हांजे कन ते जूं कोन चुरी आहे। असां एहतजाज जो दायरो वसी कंदासीं। कॾहिं असांजे लड़ी बि कोन आया आहिनि, असां खां पुछा बि कोन था कनि, असां खां हाल अहवाल बि कॾहिं न वरितो अथऊं। त इन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त ही जेके पैसा स्कीम लाइ मंज़ूर थिया आहिनि उहे करप्शन जे नज़र चढ़ी विया आहिनि ऐं करप्शन जे जेको आहे सो वर चढ़ी विया आहिनि। इन जे करे असां सां उहो ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। त असां MPA साहिब खे गुज़ारिश कंदासीं त ॾिसो तव्हां अवामी ताक़त ते यकीन रखंदा आहियो ऐं अवामी ताक़त सां तव्हां सूबाई असेंबली जा मेंबर थिया आहियो ऐं मेंबर थियण खां बाद में तव्हां मुकमल शहर खे नज़रअंदाज़ करे छॾिया आहे। 3 सालनि जो वॾो अरसो गुज़री चुको आहे। इन्हनि 3 सालनि जे अरसे में कॾहिं बि जेको आहे सो तव्हां असां लड़ी कोन आहियो। पाणी ठुल खे मिठो पाणी ॾियो इन नारे तहत ठुल जा शहरी सियासी समाजी तंज़ीमां मुख़्तलिफ़ कई सालनि खां वठी सरापा एहतजाज आहिनि पर अफ़सोस सां चवणो थो पए त चूंडियल नुमाइंदा बसि मुजरमाना तौरु ख़ामोश आहिनि। उन्हारे को सियारो अचे थो, सियारे को उन्हारो अचे थो असांजे एहतजाज खे। एहतजाज में सभु पोइ तबिके जा माण्हू बीठा आहिनि। त अफ़सोस आहे चूंडियल नुमाइंदनि खे जेको आहे ज़रा बि सोच नथी अचे, ज़रा बि ख़्यालु नथो अचे, ज़रा बि क़दुरु नथो अचे शहरनि खे मिठो पाणी ॾियूं ऐं असांजो मुतालबो बि जाइज़ आहे। मिठो पाणी जाइपे जो ज़रियो आहे। मिठे पाणी खां सवाइ ज़िंदगी गुज़ारणु बेकार आहे। इन जे लाइ शहरी सरापा एहतजाज आहिनि। असां एहतजाज को कॾहिं कतई तौरु हथ न खणंदासीं भले असांखे केतिरो बि टार्चर कयो वञे, असांखे केतिरो बि असां कयो वञे। एहतजाज असांजो जमहूरी हक़ आहे, एहतजाज कंदा रहंदासीं। असां वरी मुतालबो कयूं था वॾे वज़ीर मुराद अली शाह खां ऐं पीपल्स पार्टी जी काबीना खां त असांखे मिठो पाणी फराहम करे ॾिनो वञे। मिठे पाणी में जेका करप्शन थी आहे, जेका बदनवानी थी आहे, जेका माना नाक़िस कमु थियो आहे, जेके पैसा खुर्द-बुर्द कया आहिनि उन पैसनि जी जांच करी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।